अच्छा सालान जी असांजी कोशिश कामयाब थी वही। चीफ जस्टिस साहब सां असां हींअर मिली अचूं पिया। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान असांखे बेहतरीन रिस्पॉन्स ॾिनो आहे ऐं असांजे हिन इशू खे इंशाअल्लाह ताला जल्दी कामयाबी मिलंदी इंशाअल्लाह ताला। तव्हां सभिनी खे मुबारक। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के असां पंहिंजो मसलो साम्हूं रखियो, उनके पूरा ब्रीफ कयो बेहतरीन तरीके सां। तो चीफ जस्टिस साहब जो डोंट वरी बेटा, आपका मसला बहुत जल्दी सॉल्व हो जाएगा। उन्होंने पंहिंजी डायरी में नोट करायो ऐं उन्हनि एजुकेशन डिपार्टमेंट वारनि खां पंहिंजे असिस्टेंट खे चयो त उन्हनि खे फटाफट घुरायो ऐं हिन जो मसलो जल्द मां जल्द हल कयो वञे। चीफ जस्टिस साहब, चीफ जस्टिस साहब, चीफ जस्टिस साहब।